मुंहिंजो नालो मोहम्मद हयात आहे। ॾोकरी ज़िले में असां लाड़काई मथां ॾोकरी तालको आहे असांजो। उतां सैलाब में निकिरी आहियूं, ज़ोरी भॼी जान छॾाए। सैलाब सभु शइ ॿोड़े छॾी, जाइ हिकिड़ी बची बि कान्हे। जायूं बि किरी वियूं, माल लुढ़ी वियो, सभु का शइ कोन्हे असां वटि। हाणे ओॾां आयासीं चंदो करे बस करे 100 माण्हू आहियूं असां। 2-3 ॻोठनि जा माण्हू आहियूं। ॻोठा सभु 3 बुॾी विया आहिनि, का शइ कोन रहियो असां लाइ। हिन महिल आहियूं मेमण ॻोठ में पहुता आहियूं। पाड़े वारा हेल्प कई अथनि असांजा भाइरनि। राति गुज़री वियो आहे, ॾींहुं बि गुज़री वियो आहे। असांखे बचड़ा नंढड़ा आहिनि, मरनि था बुख ते। काॾे वञूं हाणे असां? गवर्नमेंट ॻाल्हि ॾे त असांजे लाइ हेल्प करे कुझु ईमान ॾेसि रब्बुल आलमीन। असांखे हेल्प करे, असांखे कुझु तारे ॾे, कपिड़ा तपड़ा कुझु ख़र्चु ॾे। काॾे वञूं? घर ॾे नथो ॾे त हिते राश कयो त हे बि त गवर्नमेंट जा जॻहियूं आहिनि। महिरबानी करे असांखे इहो ॾे। अञा डॉक्टर कोन आया आहिनि, हिकु कोन पहुतो आहे। गवर्नमेंट माण्हू ई कोन पहुतो आहे। असां हे पाड़े वारा जेका वॾा माण्हू उहे आया आहिनि, इंटरव्यू था वठनि, वञा हलिया था वञनि, बसि ॿियो कुझु कोन्हे। मुंहिंजी पाण ॿार बीमार, एसरो निकितल अथसि, फेफड़नि ते ज़ोर पियो अथसि, बुकियूं करी विया अथसि। ॿुधे उहो बि ॼण अस्पताल में दाख़िला बि अञा कोन्हे। काॾे वठी वञो त सैलाब अची वियो, काॾे हाणे त रुपयो कोन्हे, दाख़िला काॾे थींदी? कुझु कोन्हे असां वटि। महिरबानी करे हुकूमत असांखे ॾे दवा वग़ैरह, कपिड़ा सपड़ा ख़र्चु ॾे असांखे, त असां कुझु पंहिंजे लाइ कयूं, न त असां हिते बुख ते मरी वेंदासीं। महिरबानी तव्हांजी, महिरबानी गवर्नमेंट जी करे ॾे असांखे, महिरबानी करे।